लाड़काने का रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्हियो। लाड़काने दड़े थाने जी हद गौसपुर मोहल्ला में हकड़ा बिरादरी जे हथियारबंदनि जो सुमरा बिरादरी जे घर मथां हमलो, दरवाज़ो भञण जी कोशिश, दरवाज़ो न खोलण जी सूरत में घर मथां हवाई फायरिंग जे सबब घर में मौजूद औरतुनि में ख़ौफ़ हिरास सां गॾु मासूम ॿारनि में कीहा टपइजी विया। पाड़े वारनि जे गॾु थियण शर्त हथियारबंद फरार थी विया, जंहिंखां पोइ घर में मौजूद औरत समीना पारां 15 मददगार ते इतला पुलिस पहुची तफ़सील वरिता ऐं हद जे थाणे ते NC दाख़िल कई वई, पर जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया, जंहिं सबब घर में मौजूद समीना ख़ातून, पंहिंजी अमड़ शकीला ख़ातून ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया ॾो दाहींदे चयो त घरेलू मामूली झगड़े तां मुंहिंजे भाभी यसरा ख़ातून अॼु घरां कावड़जी मुंहिंजे भाउ शकील खे धमकियूं ॾेई वई, जंहिंखां पोइ हुन जा बाबर हकड़ो असलम हकड़ो ऐं ॿियनि असांजे घर मथां हमलो कयो आहे। हुननि अपील कई आहे SSP लाड़काणो खे संदसि सां इंसाफ़ कयो वञे। शाम धारा पाण में झगड़ो थोरो थियो, 2-3 ॾींहंनि खां जो झगड़ो हलंदड़ हुयो ज़ाल मुड़ुसनि जो पाण में। कुझु ॻाल्हि कान हुई, अचानक सां झगड़ो थी वियो त हीअ धमकी ॾेई मुंहिंजे भाउ खे, विसरा जेका मुंहिंजी भाभी आहे, उहा मुंहिंजे भाउ खे धमकी ॾेई हली वई। वरी पुलिस ॾे वई त मूंखे मारियो अथनि, हे कयो अथनि, ॾंडा पटिया अथनि। त असां चयोसीं, असां बि वियासीं, असां चयोसीं त तव्हां ॾिसो हिनखे त हिन जा ॾंडा पटियल आहिनि या हिनखे को बि धकु लॻल आहे। हीअ सदा ई 2-3 दफ़ा हिन इहो तमाशा कंदी आहे, रड़ियूं कंदी वरी वेंदी आहे, वरी पाण ई मोटी ईंदी आहे। अॻिले महीने बि ईअं ई थियो त असांजे भाउ नंढे खे धकु हयूं, मुंहिंजी भेण खे धकु हयूं, ओचितो असांजे घर घिरी आया। अॼु बि असांखे भउ हुयो, असां दर बंदि करे वेठा हुआसीं, मुंहिंजे भाउ खे थाणे ते वठी विया, वॾे खे शकील अहमद खे। ओचितो असां वेठा हुआसीं, डज़ दरनि जी थी ऐं फायरिंग जा आवाज़ थी विया, मोटरसाइकिलुनि ते खोड़ ॼणा हुया। असां त दरवाज़ो न खोलियोसीं, ॾाढा धकु हयूं, जीअं पाड़े वारा निकिता ॿाहिरि त हे भॼी हलिया विया। असांखे धमकियूं ॾेई विया, ॾाढियूं गारियूं ॾेई विया ऐं फायरिंग करे विया। असांखे अदा हिननि मां वॾो भउ आहे, ख़तरो आहे, को बि असांखे नुक़सानु पहुचाए सघनि था। असां SP साहिब खे अपील था कयूं त असांजे लाइ जल्दी कोई एक्शन खणे ऐं कुझु हुननि खे चवे त हे असांखे हिननि मां ॾाढो भउ आहे, ॾाढो ख़तरो आहे। असांजा ॿार, नंढड़ा ॿार हैरा सां थी विया, उहो रोअण लॻा ॿार, पोइ भॼी विया। दादा असांजे भाउ खे बि थाणे ते विहारियूं वेठा आहिनि। असां SSP खे अपील था कयूं त मुंहिंजे भाउ खे बि छॾनि ऐं हिन जो नोटिस वठनि। हुनखे 9 साल शादीअ खे आहे, 3 न्याणियूं ॼणियूं अथई, हे पाण में खीरु खोंट रहा। हे जेके पघार हिन जूं हुयूं से पंहिंजे पेकनि खे ॾींदी पई अचे। हिकिड़े दफ़े चयईंसि, युसरा पंहिंजे बचनि जे मथां ख़र्चु कर, कुल ओॾे छो थी तूं पैसा ॾे, अलाह तोखे बि बचा आहिनि, असां बि मिली जुली कुझु पंहिंजे बचनि जो ठाहियूं। उन ते हीअ चप पई आहे, हीअ ज़ाइफ़ां हिन घर ई नथी करे।